के जो आस्ते गलायो मेलो आजा अलम यजिद यतीमन फआवा ववजदक वालन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तकहर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिम्मत रब्बिक फहद्दिस सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। भला थकल हो या भत न खाधो अथव या नबी सां मोहब्बत नाहे हेडी जमात कंधियूं लगी वयूं आहिनि जेके रसूल जा आशिक़नि उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़नि। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व आलिही व सहाबी व अहल बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। अब गाल आयो ना लई वञो कुरान करीम मां 3 पारे मां सूरत ज़ुहा मां तिलावत कई थम। ये हुआ सूरत जेका नाज़िल थिया मक्के पाक में। सुभान अल्लाह त जो निंद थी अरबी मोहम्मद करीम जायो भी मक्के पाक में आ। मक्के पाक में पैगंबर के चई मुंहिंजा सोना तू तो प्यारो आए तुझे करे मक्के के माशरन जो सरदार बनायो तम जो नबी घूमे रब कसम न खणे। एडो मक्को प्यारो लाओ कुस्म बेहाज़ल बलद व अंत हिल्लुम बेहाज़ल बलद। अजो तो कुरान और नबी जो शान बुधाए तां जो अंदर ठारिया। जरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक में जाया तो मक्को मान वारो उहो मक्को जेको मोहम्मद मुस्तफा के ॾाढो प्यारो आ। रब के चयो मुंहिंजा अल्लाह मक्को मांखे ॾाढो प्यारो थी हाणे तुझे तौहीद जे करे कुरान जे करे मां मोहम्मद लॾियूं थो वञा मक्को छॾियूं थो वञा। हाणे उन्हीअ शहर में रहाए जेको तोखे प्यारो आ। घोटकीअ वारो चंदन साहबन जे इलाइके वारो पाड़े ओड़े वारो मक्को नबी संगे प्यारो आ जो मदीनो अल्लाह के प्यारो अल्लाह इन शहरन में पुजा वही आमीन चौड़ा
रात ॾींहुं जाते रहमत थी वसे कुरान भी मक्के और मदीने में नाज़िल थियो आ नबी सैन जी जिंदगी मुबारक भी मक्की ऐं मदनिया जेके मक्के में आयतूं कुरान जो सूरतूं नाज़िल थियूं उन्हनि जो नालो मक्की रखियो हुयो जेके मदीने में नाज़िल थियूं उन्हनि जो नालो मदनी रखियो हिकिड़ो दफ़ो इन मुल्क के दिसियत तो उम्र जा दुख ही लही जाओ इंशाअल्लाह जाओ अमरा मना जाओ बच्चों मुझे पेट मुबारक में आ मक्के जे जबलन मां मक्के जे घिटन मां मक्के जे बागन मां गुजर पई क्या ये लफ्ज बुधण में पे आया बुशरा लकिया आमिना आमिना मुबारक हुजई जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ इहो मामूली बच्चो न थी इहो अॻियन ऐं पोयन जो सरदार थी सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन जॾहिं इहो बच्चो ॼमी पवई इन जो नालो मोहम्मद रखजांइ ॿुधो कलमे वारो छोकरा बस करे वे कलमे वारो नबी ज़ैन जे नाले वठण सां जो चपन के चुमी अची वञे इहो थी असांजो नबी बनाला मुस्तफा जा ज़ाती ॿिया लक़ब फरशत मोहम्मद अरशत अहमद याती मिन बाद इस्मुहु अहमद मोहम्मद माना हवा न बारन के उठायो बिनी के मोहम्मद माना सारायल अहमद माना यो सारा कंदड़ नबी जी तारीफ करे त रब करे रब जी तारीफ करे त जो असांजो नबी करे असांजे नबी जी मानुन में तारीफ मलाइकन में तारीफ पखिन में तारीफ जिन्नन में तारीफ अरशते तारीफ जो फरशते तारीफ एड़ो नबी दिनई जेंगे तारीफ जे लायक बनाए खुदा करे निंद्र में नबी सिंह की ज़ियारत थी राजा आमीन चो आमीन एड़ो नबी असांजे दिनई जेंजो पगड़ मुबारक कदम मुबारक जुती मुबारक चादर मुबारक इस्म मुबारक जिस्म मुबारक नाला जाती बचस ब्या लकब ताहा जो लकब यासीन जो लकब मुज़म्मिल जो लकब मुद्दसिर जो लकब नबी ज़ंजे कंबल जो बयान कुरान में चादर जो बयान कुरान में इखलाक जो बयान कुरान में उम्र जो बयान जो कुरान में मेराज जो बयान कुरान में चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान जो कुरान में एड़ो नबी नहीं जिनके जहानन जे लाइ जो रहमत बनाए मोकिले जन हुजूर ॾिठो आई साहब दुनिया विसरी वई विस 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 हे सुनो हजरत यूसुफ सुनो जदी नबी सही जाया
समूरन जूं नजरा जो मोहम्मद मुस्तफा जे चेहरे में आई पोयां सुभान अल्लाह न था कयो अजो द दिलबर नबी जो शान बुधाया वमा अरसलना इतों दो गलाया चपन वारो आवाज मां वट न थी दिल जे दर्द सा हिकड़ो मानू मन कुरान मजीद बुद्धि अखिन मो गोड़ा गाड़े फर्श ते त अल्लाह राजी थे अर्श ही उते आयो आयो जाते वड फड़ो रहमत जो मींह दोस वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन कहेंगे जनो साहब भयो साहब सुमरो साहब बीको मवारो मुबारक जनायो हेरे तक कहेंगे झोल रहमत जो मिलियो कहेंगे लप मिली कहेंगे बुक मिलियो असा के वो नबी नहीं जेको जहान अल्लाह रहमत बन जी आयो कहेंगे उठ सुना तो हरणी सुना तो गोह सुना तो खजिया जे सुकल थोड़ा सुना तो पर खजिया जे क्यों गोशे भी सुना तो जंगल जो मानू आयो अब गाला इन होटल वाले के चो या शानी दे या पत्ती हिं पानी में विझी कढ बिया तू वरी खोले खणी अंदर अची अल्लाह छाना है फरमाई वमा अरसलनाक मच्छा लाउड भी खुलेलन फाटक ते चढ़ियम आवाज जा टड़का मिल तिन मेलन में आवाज अमड़ियों घरन में जो कुरान बुधिल वडे बख्त वारियन जनगे रब घर बैठे तो कुरान बुधाए कुरान बुधी हया में हयाती गुजारन पर्दे में गुजारन मोमिनियानियों थी हयाती गुजारन पंज वक्त नमाज पढ़न रोजा रमजान जा रखन बुधो बच्चन जी खिदमत कन मुर्सन जी खिदमत कन दीनदार थी हयाती गुजारन ये क़यामत जे दी अम्मा जन्नत खातून जे गड जन्नत में रवानी थी वो औरत कम जी ना है जेका रोजन ते रुलंदी वरी राग गाए मेलन में वने मलाखरन में वने नचंदी वटे उहे औरतूं वडे कम वारियूं जो जन में हया हे आलम वेठान हाजी साहब वेठान मादे कंडी जाए शोएब नबी जे न्याणिन मो हिकड़ी न्याणी हजरत मूसा अलैहिस्सलाम दे पे आई जे हया वजी नेकी रब कुरान में कई पढ़ा कुरान कन दुमण जो तो हने तोले जी ज़बान न तो हलाए टीवी देस बादर जेडी मोबाइल देस ओ हिनन जी निंड फिटाणो दिस चवे तो फजाअतु इदाहुना आद लोलियूं बुधाए न कुरान रात मिठानी में हम 5 मिनटन गड पकला को कुरान पढ़ियो अजो ना एकड़ो जलसो न वनी सकियो एडे गैलरी अडेयो सुबह अमरोड शरीफ अडेयो वरी गाड़ियों भी के मल गुर गुर करे बेची थी वने वनो ये भी ड्रुकन जो घोड़े को वधिक
वरी एडे टाइम लगियो ठहराइण में अल्लाह फजातु इदाहुमा तमशी अलस्तिया अचे मूसा नबी ने थी अर्श वारे चयो न जे हया वगे मां पाण पे ॾिठो हिन कुरान में नेकी करे छॾी मां ओए ताजम जो सुभान अल्लाह कर यार शोएब नबी जी न्याणिया जो नेकी कुरान में बीबी मरियम है ना तनुडे गोठानो जलसो अमड़न ते भी गाढ़ाया मन का नेको कार थी पे त जलसो कामयाब माई मरियम एडो हया मलाक तो अचे मरियम ने चवेस्ती केरा हेडे काडे तो अचे ये तो के पाकीज़ा बार जी बिशारत जणायो मलाक मानू जे सूरत में मरियम ने तो अचे चवेस्ती हेडे काडे तो अचे वेझो मुझे नाव मलाक छा पियो चए मानू जे सूरत में जेको आयो अना रसूल रब्बिक ले अहबलक गुलामन ज़किया कुरान बुधाए जो मरे तो वाह वाह सजो डी टीवियूं पादर जेडी मोबाइल गंदा प्रोग्राम रात जो दिसी जिन्ना निंद तो करे मरी वे किनो थी मरदे कुरान बुधंदे पढ़ंदे मौत आई त तुझे जनाजे में मानू तई गई आसमान को लही मलाक कुरान बुधंदे पढ़ंदे मर तो वाह वाह थी वञई वाह जे हिन आजी जो जनाज़ो हिन कारी जो हिन आलम जो हिन अच्छी अडारी वारे जो हिन जवान जो हिन अम्मा न्याणी भेण जो वाह जो जनाज़ो थियो अल्लाह या अम्मा वाही जेका अधरा जो थी तज तजी नमाज पढ़नी मौलाना अब्दुल शकूर जी मां तकरीर बुधी जई त मां बलोचिस्तान वई जबलन में हाजी साहब जे एकड़ो या 30 सालन जी तो गाल क्या 30 जकायो जलसे ते बलोचिस्तान जा जलसो पूरो थियो बाहर निकतुम पेशाब जे ख्याल अल्लाह थोड़ो घर खो परे जाते मारे अलमौता कते उन खो परे चक्की जो भी आवाज पियो अचे कुरान जो भी आवाज जे मागे घुरायो हाजी साहब उन को पुछन ते त खबर चक्की जो भी आवाज अमल बोल लिया उन जे भी कुरान जो आवाज जो त खुलल मैदान हो जे त मैल पंद में आवाज ईंदो हाजी साहब चे सही या मुनी मिठी अम्मा जेका अम्मा जन्नत खातून दी सुन्नत पूरी कर लिया यकी भी हलाई दिया कुरान भी पढ़ एडियों अम्मियों मारे कर ले आगे थी वे तो जाए सूर्या आई साहब ओरे अल्लाह तो कुछ करे सजी उम्र जन मक्के मदीने में गुजारी तभी हिन कुरान यादो कोड़ा झुकियो झुकायूं में था जो
हिन जी जरूरत कलमे वारन के आ, मुमिनन के आ, नेकोकारन के आ, अल्लाह जे खौफ रखण वारन के कुरान जी भी जरूरत आ, जो मोहम्मद मुस्तफा जे गुलामी जी भी जरूरत आ। जन्नत कीअं मिलंदी? बिस्त उन्हनि जो आ जिन में बगालियूं मजूरी कुरान जी, गुलामी हुजूर। मलाक तो माई मरियम के चे माते नकावर मां तो के पाकीज़ा पार दी बिशारत ॾियण आयो आहियां। हया वारी मरियम अम्मा साजई बरे थी इच्छा तो ॻाल्हाए निकाह मुंहिंजो कंहिंसां न थियो आ, मूंखे पुटु कीअं थींदो? जे माते नकावड़ जो मथों फ़ैसिलो थी चुको आ। पाकीज़ा ॿार जी तोखे बिशारत ॾियण आयो आ। जॾहिं बचो ॼायो अल्लाहु अकबर छा पई चए? आलतिया लईतनी से चल देखो सोमेणी ते ट्रे बोली चट्टू करे वेठो। अरे डेढ़ कलाक त देना अल्लाह मरी वञा। हिन में लिखियो पियो थी माते न तारा पट कुरान खे खोल जवे थी हेड़े ॿार जे ॼमण खां अॻे ई मरी वञा। मीना मयारू माण्हुनि जा खाई आ। ओ रब मुंहिंजे हयाव जी तोखे ख़बर आ। अर्श वारो तुंहिंजे मरियम गिनती न कर मां जो आहियां। आलिम हाजी वेठा हाजी साहब ए कुरान मथे ते जड़ी हयादार औरत ते तोहमत लगदी आ को चौंदी अल्लाह जमीन फाड़ त मां अंदर वञा। हयादार मर्द ते भी तोहमत लगली आ चौंदो रब जमीन फाड़ त अंदर वञा। तो मुंहिंजो कहिड़ो रहणो पर मरियम के दिल जाए ॾिनई मां जो आहियां। सुभान अल्लाह सुभान ही करे टीवी ते त कूका करनो आहे टके जो बाल ये मतलब मैच हल्दी आ वो सजी रात। अरे ये जालिम निंद्रा फिटाए टके जे बाल कान निंद्र हिन जे करे फिटा त चवे तो बिना हिसाब जे जन्नत में रवानो। कुरान वणे न थो। हिन फकीर हिक तारीख़ वठी के इन के माटो दे वरी बी मां जो हाज़िर इंदुस रब वायदे ते पुजायो तां जे ॾिठुम अंदर शरीफ। मरियम के जी मां जो आहियां वारस था चवनि माई मरियम के या उख्त हारून। कुरान ॿुध न मस्किरियूं टपा नाच अरे दीनो हेड़ो कर कुरान वणे न थो। हाँ मस्करन के कुरान की वणंदो कुरान वणंदो मोमिनन के इन कुरान जे करे मोमिनन सिर कपाए छॾिया बच्चा कुहायूं वतन छॾियूं। हे कुरान अॻियो आ उन्हनि खे सोने मोहम्मद जन्नत जी बिशारत। हारून जी भेण न तुझो अबो हेड़ो न अम्मा हे बालू का दवांदी दादू भी लजाई नानू भी। ओ रब मुझे हयाव जी तोखे खबर आ। मरियम गलती न कर हिनन के जो मासा न ॻाल्हायो माखे रोज़ो आ। अबा माॾे कंडियो एॾे न ॾिस एॾे माण्हुनि हेॾे कुरान हाणे जेके तोखे वणे मरियम के जी न ॻाल्हा इन्हनि खे चओ त माखे रोज़ो आ। जे कल जी छोकरी पढ़ाए थी
ये मासा न गालायो जे को पिंगे में पियोआ फअशारत इलई सुभान गालायो बुझो दका दवायो मां हैरान जे छाती गालाए अर्श वारे चयो उठी ईसा पैगंबर वडो वाज न कर नंढड़ो वाज टिन जुमलन वारो कर कुरान अथन में सॼी दुनिया जो मौली वाज कन पर ईसा नबी जहिड़ो वाज न करे छा पिया चऊं मरियम अल्लाह जी ज़ाला ईसा रब जो पुट्रा के पिया चवन हेडो होडो बारांदो थई हाने जेदी रब मां काडे वया पिंगे वारे के तो जे रब उठी वाइज कर पेरियो जुमलो गालाई त मां इब्नुल्लाह नाया अब्दुल्लाह आया सुभान अल्लाह न था क्यों बड़ा कुरान वरी भी कंठ ज़बान न लाए जाए कालैनी अब्दुल्लाह हितो लोगा रहा हितो मां चवंदो कुरान पढ़ंदे ॿुधंदे मौत अची वञे त ॿियो खपे जुमियूं हज़रत उस्मान जे ज़ुबान मुबारक ते अरे जेके कुरान पढ़दे शहादत मिली आ चार शयूं हज़रत उस्मान के नसीब थियूं हज़रत हुसैन के 3 हज़रत उस्मान के 4 बुधाए न वर्दी न दी जाए बुधायो चाय बेड़ी खणी आई खंड भी कोन पिको अरे हे ओ किस तो भी वो तई पूरो बस मारे था ये सभी के जुलाब समझो थी कालैनी अब्दुल्लाह जेके मानू ना आया जेके इन इलाके के मलाक आसमान को लही आया वकोड़े विया कुरान ॿुधण चई मां इब्नुल्लाह ना आया अब्दुल्लाह आया मां पुट ना आया बानो आया इन कुरान में असांजे नबी खां बि चौराए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला अब ज़बाने के जेको नबी बाना थी ना अन्या कुरान पढ़ा हुआ अना अव्वलुल आबिदीन पैगंबर चवेन अव्वल नंबर में अल्लाह जी इबादत करने वालो मां मोहम्मद करीम आया मरियम हवाल दे जे किरोड़े कर्म करे थोड़ा कई बच्चे खंगाल राय मुझी दामन आजाद कराई छा जई मां रब जो पानो मां के किताब दिनो तई मां के नबी बनायो तई सुभान अल्लाह ॾाढा ॻाल्हाईंदो हलो मुंहिंजी अम्मा ते कूड़ा लेव न लायो अम्मा मुंहिंजी पाक दामन जे मां हेॾो होॾो अचां हा त मूंखे नबूअत कीअं ॾे हा मूंखे त नबी बि कयो मरियम जी रब ॿियो कुझु खपई जे पाणी नहर वाहिली माज़ पीउ गिलास पाणीअ जो कंहिंखे ॾेई वरी पोइते बसि घणो अथसि
अकेली मटू पानी जो देसा यो पी खपे तो वरी मां रब जा न आहे अकेली सखावत त रब जी दी सुन नहर पानी दी दुआ आहे दे पी और तू 5 रुपया मस्जिद में दई कद लंगे वारो डाडो मदरसे में दई तालिब के दई नत खान के दई यतीम के दई कुरान वारे के दई अल्लाह दे नाले ते डडा ढोरो अरे चरियो नथी रब तो के चूंडियो जो तो खुंदो अल्लाह कम वठाई ये अल्लाह दे रास्ते में खर्च दा कन वो इए चवन त असा सा गरीबन सा अल्लाह जो वापा नहर वाहे दी नमाज पीर हे दपिया पर खावा जा के यो सुकल थोड़ो खजिया जो दिसेंदी लोडो तूंडे दखार का मां केरिया ए लफ्ज बुझा चोटिए जाओ जे बुंदा सुकल न बुड़कू न चढ़ही न फरा हो सुकला खार का ये ना चढ़ाई न थल फरो न थल बुड़कू न थल मरे में मादाया अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम सदाईंदी यारो दाइम कायम केरा हमेशा रहने वालो केरा गैरन जे दर ते बच्चा रोलिया थी हया न थो जाई कुल्लु मन अलैहा फान थकलो दुआ गुराम भला मोहब्बत कोने अल्लाह जंजी हिन खां तार कटियल उहे ऋण में रुली आथी जंजी हिन सां तार माखे रब जो कसम अखि बूटन त कबर पिश्त जो पा अदा इन के बंद कर मरियम जे बुरकू न दल छड़ई न दल माता माई रहण वारो वयबका वजह रब्बिक जुल जलाल वल इकराम फबअय्यि आला रब्बिकुमा तुकल्लिबान अंदर चढ़े तो चढ़े सड़े बेरियों सड़े भूली गए मोमिना जो अंदर ठरंदो ही कुरान तरी तो जे वसीकल्लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा कुरान ॿुधाइण आयो आहे ॻाल्हियुनि वारा ॿिया थी भाई टप्पा नाच रुपायू दुहिड़ा कसीदा ये वाटर न टप दई हे समुद्र पार करे परन में उड़ारे उन्हीं रब सा मिलाईंदी जे तो के पानी जे कतरे मो लखन जो लाल बनाए अदा इन के बंद कर उन्हीं सा मिलाईंदी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर मिठानी में चक्की रखी हमरा उतो हिकड़े हाजी साहब पुट के चयो मौलाना के घुरा इन वरी खोले दिनस या मोबाइल उते भी बुधे सुभान अल्लाह हिन में थी करामत हिकड़ा राग बुधन हिकड़ा फिल्म ॾिसन पर मुबारक उन्हनि अखियुनि खे जेके कुरान जो दीदार कनि मुबारक उन कननि खे जेके कुरान ॿुधनि जुमियूं ॾिया उन ज़बान खे जेका तिलावत करे कुरान
या ज़बान केड़े कम जी आ तरी तो मुझे नबी चयो तू बिन शैन जी ज़मानत दे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद साईं केड़ियूं के को ज़बान गार न दे गिला न कर ऐब न कढ शिरक जा लफ्ज़ न गाला ॿियो बिन जंगन जे विच में शर्म थी ज़िना न कजाए बिन शैन जी ज़मानत तू दे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद सुभान अल्लाह चौना दिया जाते अम्मा बेजार अबू बेजार लाल बेजार भा बेजार उते तुझो नबी शफाअत करे तो के जन्नत में वटियूं वने बियो छा खपई अञा ये दाढ़ी न थियो ने पंजर जेडी मुछा जन होंडा गाड़ी स्कूटर जा ब्रेक रखया थी एकड़ो माण्हू ॾिठो दाढ़ी भी चट मुछा भी ऐं न कपैया न दंद न चप यफ यफ पियो करे तभी दाढ़ी न थी वने हाँ न थी वने नमाज न थी वने होटलन ते पिया टिका था खाई वक्त वाला उहे थी जो सॾ थे रब जो दुकान छॾ ओताक छॾ होटल छॾ बंगलो छॾ घर छॾ माल छॾ मिल्कत छॾ उन्हीअ जे सॾ ते आ जे तोखे इज्जत वारो बनायो ए कुरान मथे दिया मलाइकत नौकरन इज्जत तो इंसान के वलकद करमना बनी आदम सुभान अल्लाह है कुरान के तो आदम जी औलाद की इज्जत वारो बनायो तो 18000 मखलूकात में इंसान इज्जत वाला सबनी इंसानन में नबी इज्जत वाला सबनी नबियन में असा जो नबी मथे मथे सुभान अल्लाह न तो करे दुआ सुभान अल्लाह अरे हे घड़ियों कम जूं अज रात कुरान बुधी वनी निंद्र कजाए सजी जिंदगी में एड़ी निंद्र ना आई हुंदई ये का जो रब कुरान जे करे निंद्र कर रात चारू शाखों एडो मिठानी को 2 बजे आयो अल्लाह दिसे 2 बजे आयो वरी सुबह नमाज पढ़ाई वरी कलाक भी न सुनियो वरी निकता हलो हल मां कुरारो टको न रहा तगारियत को भी नबी आ रे पर ये सब कमाल ओ इन दिलबर अजो इन को परे वेने रन में रुनी वेने तरी तो जे व मनारज़न जिक्री होती जो बीबी मरे मारे हयावत व मनारज़न जिक्री व इन लहू मईशतन ज़नका वेहो जट वेहो मां जन 15 मिनटन वारो हां त देखिन जा बसर ही न वडी जन आज पूरो थियो इते हलो 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 नारे तकबीर जेको तो जे उबार फॉर्मेलिटी पूरी 20 मिनट कयो ए दावत अरे कुरान कलाक तो पढ़ो ना त इन जे अंदर तो कट लहे देखो साहब रहमतुल्लाह अलैह चोंदो अल्लाह जन्नत में जा दे अब आए न्यापो पुजाणो न्यापे वारो न्यापे के न खारे तो सजो जहान हिदायत वारो हे अल्लाह जो पैगाम इन में कतर कई किनो थीने पर दरन ते कड़ा खड़काए कुरान बुधाई तुजी भी इज्जत जेके हिन जे कढ लगदा उहे भी इज्जत वारो वमन आरज़न ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़नका वनाशुरुहु यौमल क़ियामत आमा अल्लाहु अकबर जन कुरान को मोड़ो हे कुरान जिक्र ये तो बस सदाई दींदो मान दुनिया में सुकून खत्म मईशत तन कंदो मान आखिरत में कब्र में अंधो करे उतारींदो मान पर हिन कुरान जे करे
अल्लाह उनके एडियो अखियों दी तो जन हिंद के दुनिया में सुनिया तो ए परन में उड़ारे रब सा मिलाइंदे से चंद वो थी तुझो रब जंजा सजदा कने बड़ा कुरान वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा सुभान अल्लाह तकर धकल घणा ते चवंदा हुंदा बोली बस करे त जिंद छुटे पर एकड़ा चवंदा कुरान पढ़े त अंदर ठरे कुरान पढ़न में उड़ारे सूरत बकर सजो पर सूरत आल इमरान खबो पर अरे मुझे नबी तो फरमावई ये पढ़न में उड़ारे रब सा मिलाए क्यों वो दी तुझो रब जंजा जिक्र कयई कयो दिकरी रात जो जिक्र बबर मेरा सो डोर कजा करा ये बकरी है ना गोठवारन जो वाह जो बरे छटा की बूटन बटे दा कर तो के चोरी में किन्ना थी मरी अल्लाह चोर चोरी करनो ईमान जुदा जानी जिना करनो ईमान जुदा तो थी बिए हे व्याजी व्याज खाइंदो ईमान जुदा तो थी बि ये ई मरियो तो किन्नो थी मरदो पर मुबारक उनन के जिन जे दिलन में भरो अल्लाह जो मौत आयो समूरा चो कमाई हाँ साईं कुरान चवंद ए उहो थी तुझो रब लाउड तो चे छड़ त हला अल्लाह बरकत करे लाउड में आमीन न चव जाए ट्रैक्टर चवा रब को रूसी देन भगल हुई हो जे वो भी आमीन एड़ी करे जोड़े पंप ते बुधी तो के ने मिट्टियों ढोआइयो तो के कम केड़ा बना सोर मिट्टियों विझराइनो वन ही अभी मुंजी वरी ने छलन का खड मुकाम में आ दवा भी वरी सिद्धि तो कराए मोलन जी गंती खाई अरे खणी का दे वेंदे कुरान चंद हे वो थी तुझो रब जंजे नाले ते खैर खैरातू कई बुख्शा खाराई उघाड़ा ढकाई ज़ियारत कर ये जो रब दे दो अखियों ते खुपी वेंदी पर ही न कंदो चिंबंदो ही न चंदो रब मुंजो ड्राओ ही न थो थे अल्लाह चवंदो मुंजा बाना गलती न कर उते शंकर हाजर सुमर अंगारो अरबा कमस उए दिया हाने उनके कटे जुमे जो दी एक अठे दी मां अल्लाह जन्नत के जुमे दी पंजो दीदार कर रब जी ज़ियारत उते थी उनन के जन जो नजर हिन में 10 मिनट भी दौर न कंदो भेजो कम तो न लुजी वनी फुटियूं न को लायूं खयूं वनी अलाए अलाए बकरियूं न काढाए वयूं हेरे तक तू रब जो थी तुझा रब औला कम सौला कन हां तू सुबह जो कुरान दी तिलावत दुकान ते कर ओ दिस त केड़ो काल ध्यान कुरान उते पियो परे खंदो बाह बदे सनाई कजान हे तो जई मां के खोल आहा मुझी तिलावत कर फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान हे कुरान कबर में कमी दुई अजो गौर सां बुधे से हां कुरान खन जेके परे व्या वढ जी कप जी बाह में व्या जेके इन जे कढ लगा समूरा जो उन्हनि जा बई जहान कामयाब थी हिते दुख हिते ताना हिते मेला हिते बुख हिते लटे के चटियूं उते रब चवंदी अॼु जेकी घुर्द जाए ना कुराड़ा माडे कंडे ओ तो प्यारा माडे कंडे सुभान अल्लाह चौड़ा दिया चेन ॾींहंनि जी हयाती तबाह तो करे
रब चांदुस बाना जो जेकी घुर्द में जाए अल्लाह जो दीदार कंदो अखियूं छड़ी पे सुभान अल्लाह ए बुध ए सोणवा हाजी साहब सोणवा ए किरात जो करे कुरान जी यो सोणवा ये सजी जमात सोनिया इमाम सोना वली सोना आलम सोना नबी सोना पर असां जो नबी सोनन जो सरदार काॾां त ॻाल्हि सोनन जो पर मथे ते कुरान आ वो रब केॾो न सोनो हूंदो जे जहान सॼो सोनो सुभान अल्लाह किने कतरे मां असांखे ठाहे वरी चवई पाना अच त दीदार कराया हिय वठी हलदा मलाक क़यामत जे ॾींहुं मोमिनन खे जन्नत वसीक़ल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम दरवाजा जन्नत जा वजीर अल्लाह ना अमीर अल्लाह ना नवाब अल्लाह ना कुरान तो चे मोमिनन जे लाज के रब को टिना वलम यख्शा इल्ला अल्लाह आप रोलियो कुरान जी बुधाए जो रब ले कोई न करई ना कुरान जो रब्बाना इन का लेखो तो करे इन सा ना दुनिया निंदर कंदी मां के रात जो पढ़ दो सहाबा रात जो कुरान पढ़दा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा काॾां चओ सुभान अल्लाह 9 बजे वेठो 10 बजे दुआ घुरदुस बाकी 10 मिनट सुभान अल्लाह जो राजा सुभान अल्लाह अदरा जो कुरान साहबी भी पढ़न नबी से भी कुरान पढ़े रात हां सही मारे तक जो अल्लाह तो जे सोना दुनिया निंद्र करे तू अदरात निंद्र कर अदरात जा रे सा निंद्र करे चौथी बदी जा छा कया के कुरान पढ़ ये रात जो बड़ा बुधे के सब निंद्र में ये प्यार निंद्र में तो मां अल्लाह तो जागा दो ना नबी कुरान पढ़े हदाए न चंद्रन के बस करा जोरन के नबी कुरान पढ़े मलाइका बुदिन जिन्न बुदिन मानू बुदिन रब जी ज़ात कुरान बुधे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल मारे तक एक मिनट इतनो वेहन कुरान के बुधन या वडी गनीमत सुभान अल्लाह इन जो कदर तड़ी पेंदी यदि कब्र में लग अल्लाह जंदी मलाइका इन सा लेखो न क्यों पट जो बिस्तरो विछाए दियो तई निंदर ये निंदर करे ये पीरी रात घोट कुंवार सहारा सुभान अल्लाह अधरात जो कुरान साहबी तो पढ़े अधरात जो कुरान नबी से पारे में बुधो हुजूर के रोवारे ने दई ये वाह जो कुरान पढ़ियो थी मां के रोवारे विधो थी साहबी तो जे मां के खबर हो गया त नबियन जो सरदार तो बुधे त अन्या ठाए पढ़ाए वरतिल कुरान तरतीला बन्यो दर बन्यो अल्लाह चाहे कुरान पढ़ो कुरान में रब हुक्म कयो
साहब तो चे ये खबर हो दिया तो अन्या ठाए पड़ा नबी से क्या तो चे अदा हेरे कंडे नबी तो चे सोना ये खबर न है तभी एड़ो कुरान पढ़ियो थी रोआ रे दो थी मां के अने ओरे आ या जुबान ओरे कर ते न ते मां मोहम्मद चुमी के सुभान अल्लाह नबी जेंदे जुबान ते चुमी दे उनके बास लाड़ी ना खुदा वेंदा दरवाजा जन्नत जा ये मलाक वठी जन्नत जे दर ते पुजाए के उनन सलाम जे तां जे हलो जन्नत दे जन्नत तां जे इंतजार में मलाकत सलाम कंदा पर रब भी अल्लाह अकबर जन्नती जन्नत दे वेंदा अल्लाह सलाम कन इन में लिखियो पियो सलामुन कौलन मिर रब्बिर रहीम सुबह या मुबालगा केदु लाजे कर रखो एड़ो कुरान रे चपल डारे तोड़े डारे एडी ताकत कुरान में तो के पातर जेडी मोबाइल कट्टां कट्टे इन जो हया जन कयो उए भी कमाए हां जन जे घरन में कुरान उते वड फड़ो रहमत जो मीर तो से अदा गालायो ना मोटी जो मरी वेंदो कबर सडे वठी अल्लाह सलाम कंदो जन्नत के हलो मां जन्नत तहां जे ला सिंगारे छड़ी सुभान अल्लाह हे नारियूं बाग मेवा पट जा वगा सोन जा कंगण वडे न खिलवायूं हूरा हे त बागड़ियाणियूं भीलियाणियूं ये त होटल ते ये जीवाचे वडी खलक हिन जा तारा बिले वाले हया न तो अचे इन जे कड लगो ये मां ढूंढ जी धपती सारे हेरे माडे अच चलो अख बूटे आ त माशर जे मैदान में एडी हूरा दी नो माए जंजी हिक हिक अख कुकड़ जे आने ओए वणाए दो अब आए ना कि बस करा थप्पड़ दोने चार दिन थी हयात उतों दी तैयारी मरियम जो एडो आया हो वारे वा माई मरियम तुझो एडो हया ए कुरान हथन में अल्लाह सूरत जो नालो ही मरियम आहे पानी घुरे नहर वहाए दिले के बुखियां जवे तो इन सुकल थोड़ा के लोडो दे खार का मां केया वो जमानो तो याद कर मरियम नंदड़िया बंद कमरे में अन मदायता मेवा पे कराया माय तेरे रब सा शरीक तो करें किन्ना जो भुख ते वेंदा से रब सा बेके शरीक नेको अमल कर नेको अमल कर अमल सालिया कर ए कुरान हथन में आ दुआ तुझी कबूल थी वेंदी अमल नेक कर हुजूर जी हदीस तो पढ़ा टे शख्सा जेके किनारो वटियूं पे आया जबलन जो टे जणा रस्ते ते बरसात लथी उहे टई जवान गार में हलिया विया उन्हनि पाण में सलाह कई अथव को अमल सालियो बयान क्यों दैन गार में निकरो आसमान छड़ो नजर पियो अचे जे गार में विया मथों हिकड़ी छिपर रंदी आई रंदी उन गार जो मुही बंद थियो हाणे पिया जवन कीअं निकरूं अमल बयान क्यों हिकड़े चयो रब मजूर मां वटि मजूरी कंदो हो मां वटि मजूरी कई गावड़ जियो हलियो मजूरी न वटई सालन को पोइ आयो
मागे चई मुंहिंजी मजूरी आहे तव्हां वटि उनखे चयमि हे बकरियूं तुंहिंजूं सुभाणे अल्लाह चओ तूं असां अथऊं चऊं वई काॾे मां पढ़ल आहियां हाय हाय हुन चयो इहो थी रब जे ख़ौफ़ रखण वारा हे बकरियूं हे सामान हे अन्न हे तुझो आ खणी वञ के अग में मजूरी न पे ॾिनई हाणे टोका थो करे वरी कावड़ जी पियो वञे वठी चई न वञ हे सभु तुझो आ उहो जेको तुझो पैसा न हो मजूरीअ जा पैसा उन मां वापार कयो वयो माल वधंदो वयो हे तुझो आ खणी वञ रब ॾाढो ख़ुशि थियो अल्लाह उन न ॾिठो त तूं त ॾिसे पियो तुझे भव खां उहो सॼो माल ॾिनो मांस जे अमल क़बूल आहे त इहा छिप परे कर ख़बर न पई ठकाव ॾेई टियों हिसो छिप जो हलियो अब्दुल्ला छोकरो मां वारो अब्दुल्ला मारे टियों हिसो छिप जो उॾामियो निकिरी न पिया सघी निकिरी वियो त वठी न पिया सघी बस ये जबल दुआ घुरा सब नाला कन में ठका कराइंदो जाए आज लख जा बाजारे अज हेड़े दौर में खर्च करे कुरान पढ़ान जो इनजा बेड़ा ही पाप सके भाग के आदि साहब मानू 5 रुपया न ताजल इन कुरान जे करे माल मिल्कियत बच्चा वतन जवान छडियूं विया जो बिस्त कमा बे जयो मुंहिंजा रब ॾिठो से निकिरी न पिया सघूं हिकिड़ो हिसो हलियो छिप जे बे जयो अल्लाह अबो अमा कुराड़ा मां बकरियूं चारण वेंदो हुसी उन्हनि जो खीर ॾुही करे अवल अबे अम्मा के पियारे पो बच्चन के दीनोस उन दी बकरियों तमाम परे वई तमाम परे वई देर थी वई मां देर आई निशांत बकरियों दुधम अबे के निंद्र अम्मा के निंद्र बुध दो बच्चा रोइन ब्या अब्बा खीर दे अम्मा खीर दे बच्चा प्यारो खीर दे हो रोइन ब्या मां जा पियो अवल अबे मांगे पियारी नुम रोइंदे रोइंदे उन्हनि के निंद्र अची वई अबे के उथारिया भी न पियो अम्मा के भी न ये प्याला जलियो वेठो आ अधरात खां पोइ अम्मा के जागती अबे के जागती रब मुंहिंजा बच्चा रोइंदे सुनी पिया उन्हनि के खीर न ॾिनम अवल अबे अम्मा के पियारियुम इहो अमल क़बूल आ त छिप परे थकाव ॾेई ॿियो हिसो बि छिप सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह अन्या न पिया निकिरी सघे वरी टे शख्स चयो अरे अल्लाह मुंहिंजी सौट ही जेते मां आशिक़ ऐं परवानो ॾाढो छिकियो मां पर उहा हया वारी माॾे न पे आई हिकिड़े दफ़े आई रात जे टाइम ते मांखे चई एतिरा पैसा मांखे खपनि ॾे मां घर बच्चन जी जरूरत पूरी करे चा यो माल ये न दीनो मां वायदो कर ये तैयारी मां तो सा कंदुस बुराई जी हुआ हाओ करे वई टाइम डई वई वायदे ते आई मां बुराई जी तैयारी पियो क्या
मुझे सौट मांगे चयो अजु ॾींहं ताईं मां बुराई जो रस्तो इख्तियार न कयो आहे। अल्लाह जो भाउ कर रब न तुंहिंजो नालो वतो मुझे अखियुनि मां पाणी वई रोई पियुमि तुझो खौफ मुझे दिल में अची हो उहे पैसा भी माफ कया माज चयो माज घबराए न तू मुझी भेण आहे ये अमल कबूल आ छिप परे कर खबर न पई टवे सोडी उडामी हो टई जवान जवार मां बार हलिया आया जो दुआ भी कबूल थी थी। अल्लाह इन सजी जमात जो अचण कबूल कर। एकड़ो मां नात खान वठी आयो आहियां इमाम हसन हुसैन जे शान में मकसूद अहमद अख्तर अहमद कलोड़ो कुर्बान कलोड़ो इन जी दुआ थी मकसूद अहमद